साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। पंहिंजे ॿोलीअ में मियाँ जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साव ॾींदी बि ॿोली किथे। मुंहिंजूं भेनरूं ऐं भाउरो, मशकूर घणी डेग कई। ऐं एतिरो त न आहियां, ऐं हिकिड़ो तालिब इल्मु आहियां सिंधी ॿोलीअ जो। ऐं तव्हां जहिड़नि उस्तादनि खां जेको कुझु पढ़ायो आहे उहो अव्हां सां आउं शेयर कंदुसि। सिंधी ॿोली या दुनिया जी का बि ॿोली इंसान जे अहसासनि, जज़्बनि, उमंगुनि ऐं ख़्यालनि जे इज़हार जो नालो आहे। ॿोलीअ जे वसीले असीं हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी सघंदा आहियूं ऐं हिक ॿिए खे सम्झाए सघंदा आहियूं। हिक जा ख़्याल ॿियो सम्झी सघंदो आहे, ॿिए जा ख़्याल टियों सम्झी सघंदो आहे। जेकॾहिं असीं अहिड़ा लफ़्ज़ या अहिड़ा जुमिला ॻाल्हायूं जेको साम्हूं ॿुधंदड़ उहो सम्झी न सघे त उहा ॿोली न चइबी। ॿोली तरतीब लफ़्ज़नि जे हिकिड़े सिरिश्ते या सिस्टम जो नालो आहे जो नंढो ॻाल्हाए त वॾो सम्झे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झे, ॿार ॻाल्हाए त ॿुढो सम्झे, ॿुढो ॻाल्हाए त ॿार सम्झे, औरत ॻाल्हाए त मर्द सम्झे, मर्द ॻाल्हाए त औरत सम्झे, साफ़ी ॻाल्हाए त शाइर सम्झे, शाइर ॻाल्हाए त अदीब सम्झे। मतिलबु ज़िंदगीअ जे हारी ॻाल्हाए ज़मींदार सम्झे, ज़मींदार ॻाल्हाए सेठ सम्झे। मतिलबु ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हि ॿोल सम्झी सघनि, उनखे ॿोली चइबो आहे। ॿोलीअ जूं ॿ सूरतूं आहिनि, हिकिड़ी आहे ॻाल्हाइण जी सूरत ऐं ॿी आहे लिखण जी सूरत। हाणे आउं तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हां मूंसां ॻाल्हायो, हिक ॿिए सां असीं जेको ॻाल्हाईंदा आहियूं उन में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे लफ़्ज़नि जो लाह या चाढ़ थिए थो। कंहिं महिल माण्हू ख़ुशीअ जो इज़हार करे थो, कंहिं महिल ग़म जो इज़हार करे थो, कंहिं महिल अजब जो इज़हार करे थो, कॾहिं माण्हू नक खे मोड़ो ॾेई ॻाल्हाए थो, कॾहिं कावड़ में भिरूं खुंजिजी वञनि था। माना ॻाल्हाइण हूंदो आहे, कंहिं महिल हरे ॻाल्हाए थो, कंहिं महिल ॾाढे थो ॻाल्हाए, सॾु करे थो, गार ॾिए थो। उन वक़्तु हर माण्हूअ जो लहजो जुदा हूंदो आहे, अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कंहिं वक़्त में माण्हू दुख जी कैफ़ियत में हूंदो आहे, हिक वक़्त में माण्हू बीमारीअ में आहे, ॻाल्हाइणु अटके थो, त उन वक़्तु कीअं माण्हू ॻाल्हाईंदो आहे, उन में वक़फ़ा पइजी वेंदा आहिनि ॻाल्हाइण में। हाणे इहा ॻाल्हाइण जी सूरत आहे। पर जेकॾहिं लिखण में इहे सभु शयूं आणिजनि त मसइलनि का कहाणी आहे, को वाक़ियो आहे, उहो उन में लिखंदड़ चाहींदो आहे त आउं जेके अहसास, जज़्बा या इज़हार जा तरीक़ा या नमूना ॻाल्हायां थो, पढ़ंदड़ बि ईअं सम्झे। मिसाल जुमिलो आहे, तूं केॾांहुं थो वञी, हेॾांहुं अचु। हाणे ईअं हेॾांहुं अचु हाणे हेॾांहुं अचु आम आहे, पर उनखे जेकॾहिं सॾिबो हेॾांहुं अचु, उन में का न का निशानी ॾिबी आहे। त मक़सदु आहे त माण्हू जेकॾहिं को मिसाल कहाणीकार आहे, लेखक आहे, सहाफ़ी आहे, उस्ताद आहे, उहो चाहे थो त मां जेको कुझु लिखां थो, मुंहिंजो जेको पढ़ंदड़ आहे, जेको ॿुधंदड़ त ॻाल्हाइण वारो, पढ़ंदड़ जेको आहे उहो ईअं महसूसु करे जीअं मूं लिखियो आहे। हाणे मिसाल, छोरा छा थो करी, हाणे कावड़ में छा थो करी, त हाणे मिसाल हिते क्वेश्चन अजब ॿई ॾिबी, सुवाल बि हूंदो, अजब जी बि निशानी हूंदी। त अहिड़े नमूने जूं हिकिड़ियूं निशानियूं ठहनि थियूं जेके लिखण जे सूरत में कोन्हे डस्टर। हा, हाणे उन्हनि खे
सिंधीअ में चइबो आहे बीहक जूं निशानियूं। जेतोणीकि हाणे उन्हनि निशाननि खां वधीक तासुर उन में अचनि था, पर इब्तिदा में पंक्चुएशन मार्क्स इहो इब्तिदाई या पुराणो नालो आहे, तंहिं करे उहो हलंदो अचे थो। हाणे हिन जो मक़सदु बीहक निशानियूं माना माण्हू किथे ॻाल्हाए थो, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिन शहर में पखी, जानवर, दुकान, इस्पतालूं, सेहत मर्कज़, यानी ऐं वापार जा मर्कज़ आहिनि। हाणे हिते जानवर, उनखां पोइ बीहणो थो पए, माण्हू, उनखां पोइ इस्पतालूं। हाणे हिते के निशानियूं ॾियणियूं थियूं पवनि जिन में इन्हनि खे धार धार कबो आहे। ॻाल्हाइण में जेके माण्हू वक़फ़ा ॾिए थो, उहे साॻा वक़फ़ा लिखण में बि हूंदा। बहितरीन लिखियल शइ लिखणी या तहरीर उहा आहे जेका इन्हनि बीहक जे निशाननि मूजिबि हुजे ऐं पढ़ंदड़ उनखे उएं महसूसु करे जीअं लिखण वारो लिखे थो, त पोइ चइबो त हीअ इबारत, हीअ तहरीर, हीअ जुमिलो, हीअ मज़मून, हीअ शेर बहितर आहे, सम्झ जोॻो आहे। हाणे बीहक जूं निशानियूं जेके पंक्चुएशन मार्क चइबो आहे, पुराणनि ग्रामरनि में उहे 5 हुयूं। मिसाल, थोरो दम, अधु दम, दम, पूरो दम। सुवाल जी निशानी, अजब जी निशानी। हाणे इहे पुराणनि ग्रामरनि में सिर्फ़ु इहे 6 निशानियूं हुयूं। हाणे थोरे दम खे अंग्रेज़ीअ में छा चइबो आहे? कामा। हाणे इहा कीअं थींदी आहे? सिंधीअ में हीअं थींदी ऐं अंग्रेज़ीअ में हीअं थींदी। असांजे ॿोलीअ जा माहिर जॾहिं असांजी ॿोली मौजूदु आहे हिन लिखण वारी सूरत में अॼु खां 700-800 साल अॻे आई। माना जॾहिं अरबनि जो दौरु हो, जॾहिं खां असां अरबी सूरत ख़ती अख़्तियार कई, जंहिंखे नसख़ चइजे थो, या पारसी पढ़ियासीं जंहिंखे नस्तैलीक चइजे थो। पारसी माना उर्दू वांगुरु हीअं टेडी करे लिखिजे थी, ऐं सिंधी अरबीअ वांगुरु जीअं अरबी लिखूं था उएं ई सिंधी लिखिजे थी, जंहिंखे चइबो आहे नसख़। ऐं हू थींदी नस्तैलीक, जेको फारसी या उर्दू वारो तरीक़ो आहे उनखे चइबो आहे नस्तैलीक। हाणे असांजे माहिरनि अबुल हसन जे वक़्त में बि लिखी, हाणे उन वक़्त में छा कंदा हुआ? हीअं मसइला लिखियूं कयाऊं, 2 पेश हुआ। या वरी फ़ौरन। हाणे हिन जो मक़सदु थियो 2 दफ़ा अलिफ, माना हिन में नून जी माना अची वई, हिन में ऊं जेको हीअं थियो। पोइ अंग्रेज़नि जे दौर में कोशिशि कई वई त को माण्हू हीअं पोइ लिखे, को हीअं पोइ लिखे, या के लफ़्ज़ हुआ मसलन कैंची फारसीअ में हीअं लिखवी। पोइ अंग्रेज़ दौर में उन लफ़्ज़नि खे मुख़्तलिफ़ 1913 में बि, 33 में बि, 23 में बि, 45 में बि मुख़्तलिफ़ आलमनि वेही उन्हनि जूं सूरत खॼो। मिसाल कंहिं ज़माने में लिखियो वेंदो हो सुभाणे, माना सुबुह अचण वारो जेको आहे ईंदड़ वारो। पोइ अॻिते हली उनजी सूरत बीहारियूं सुभाणे, सवली। कैंची हीअं हुई, अॻिते हली असां उनखे हीअं करे छॾियो। मिसाल काफ़ी किन हीअं लिखी आहे, पर काफ़ी हाणे हीअं थी वई। ऐं कुझु ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ जॾहिं असीं वठंदा आहियूं त हर ॿोली उनखे पंहिंजे अंदा, मिसाल नमाज़,
फारसी लफ़्ज़ आहे। असां सिंधीअ में वरितो निमाज़। ख़याल अरबी लफ़्ज़, असां बि चयो ख़्याल। सवाल असां उनखे करे छॾियो सुवाल। क़यामत असां उनखे करे छॾियो क़यामत। माना हर ॿोली पंहिंजे मिज़ाज ऐं ग्रामर मूजिबि लफ़्ज़नि जूं सूरतूं बि तब्दील कंदी आहे। मसलन हिकिड़ा अंग्रेज़ी लफ़्ज़ आहिनि, शन, स्टेशन, ऑपरेशन, इन क़िस्म जा, सेपरेशन, कोऑपरेशन। हाणे इहे अक्सर जेके आहिनि सिंधी ॿोलीअ में इहे मोनिस में इस्तेमालु थियनि था। हाणे अॻे बि चवंदा हुआ त हिन जी ऑपरेशन थी, हाणे चऊं था ऑपरेशन थियो। हाणे ख़बर इहो कॾहिं खां थियो, जॾहिं खां फ़ौजी ऑपरेशन शुरू थियो। हाणे उनजो मर्दाना इस्तेमालु जॾहिं थी वियो त हाणे हर ऑपरेशन जो उहो मुज़कर थी वियो आहे। त कॾहिं कॾहिं लफ़्ज़ वक़्त ते तब्दील थियनि था। हाणे इहे त थियूं सूरतूं। हाणे हीअ जेके असांखे सम्झणा आहिनि, का बि लिखत तव्हांखे खे बहितर बनाइणो आहे। हाणे कामा थी वई हीअं, अधदम इनखे लिखियऊं हीअं, हिनखे चयूं सेमी कोलन। ऐं हीअ थी वियो दम, इनखे कयूं कोलन। हीअ पूरो दम, इहो थियो हीअं फुल स्टॉप या पीरियड। हाणे ही जेको थियो, इहो थियो पूरो दम, हीअ थियो दम, हीअ थियो अधु दम, ऐं हीअ थियो थोरो दम। ऐं सुवाल जी निशानी साइन ऑफ एक्सक्लेमेटरी अंग्रेज़ीअ में। हा उहो हेठियूं 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 हेठियूं, शाबाश। ऐं हीअ थी वियो क्वेश्चन मार्क। हाणे क्वेश्चन मार्क थियो हीअं, अंग्रेज़ीअ में थींदो उबतो, ठीकु आहे। ऐं हीअ जेको थींदी अजब निशानी, हीअ थी वई पोइ मथां न पर हेठां, हीअ अजब निशानी थी वई, साइन ऑफ एक्सक्लेमेटरी। असांजे माहिरनि जॾहिं अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ जूं जेके मुख़्तलिफ़ सूरतूं हुयूं, मिसाल भत हीअं बि लिखंदा हुआ, भत हीअं बि लिखंदा हुआ, त हीअ सूरत बिहारी वई। छाकाणि त सिंधीअ में जेकॾहिं हीअ भे पिया कनि त बोह कीअं लिखूं, बेह कीअं लिखूं। मिसाल जे करे भे असीं हीअ बनायूं, जीअं उर्दू वारनि ठाहियो आहे, त हाणे असांजा माहिर चवंदा आहिनि असांखे हुननि वांगुरु हिते जेकॾहिं ॿुड़ियूं वधीक लिखण में ॾुखियाई आहे। भई छाजी ॾुखियाई आहे? बोह लिखणो पए, बेह लिखणो पए, बहितर लिखणो पए। त हीअ असांजे माहिरनि उन वक़्तु इन क़िस्म मिसाल थे आहे। हाणे ही था, पर असां वटि तहवार लिखिजे थो त ते हे मिलायूं त थे त असां वटि कोन थींदो न। हाणे उर्दू वारनि त करे छॾियो हीअं हेठि करे छॾियो तहवार, उन हीअ असां तंहिं करे असां वारनि थे खे हीअ ॾिनो। जीअं मिसाल तहवार लिखिजे त हरू भरू थे न सम्झिजे। तंहिं करे असांजे माहिरनि उन वक़्तु वॾे अकुल ऐं उन शनास सां लफ़्ज़नि जी सूरत ख़ती ठाही। मिसाल असां अरबी सूरत ख़तीअ में आयासीं न, अरबीअ में 28 आहिनि, असांजा आहिनि 52। पोइ कुझु वरी फारसीअ जा, मिसाल चे या इन क़िस्म, मिसाल 6 लफ़्ज़ आहे। उर्दू वारनि त कमु चे खे हे मिलाए छॾी, असां पंहिंजो ठाहे वरितो। हुननि फे ठाहियो, पे ऐं हे खे मिलाए। हाणे फूल मिसाल लिखनि त हिनखे रुॻो हीअं करे छॾियो, पर असां वटि पह लफ़्ज़ आहे, पे हे मिलाईंदासूं त फे जेकॾहिं ईअं था कयूं त पोइ फूल कीअं लिखंदासूं, पह कीअं लिखंदासूं। तंहिं करे असां फे खे 4 टुपका ॾिना। ईअं असांजे अंग्रेज़नि जे दौर में सूरत ख़तीअ खे हीअ शिकिल आई जेका हिन वक़्तु आहे। उन में लफ़्ज़नि जूं कुझु सूरतूं तब्दील बाद में बि थियूं, पर सूरत ख़ती इहा ई रही। हाणे उन्हनि निशानियूं चऊं त किथां आणियूं?
असांजा ॿार वॾा क़ाबिल आहे, उन्हनि ॾिठो त जेकॾहिं माण्हू अंग्रेज़ी लिखे थो त उहे निशानियूं कामाऊं फुल स्टॉप जेके सेमी कोलन कोलन फुल स्टॉप कोलन वग़ैरह आहिनि, छो न उहे साॻा खणूं? छो त हिकिड़ो असांजी ॿोली बि सुभाणे आलमी थी सघे थी। उन वक़्तु हिननि खे ख़बर थोरी त कंप्यूटर बि ईजाद थींदो या टाइप राइटर ईजाद थींदो, पर उन्हनि जो अकुलु एतिरो हो जो हुननि इहे शयूं मुक़ररु करे छॾियूं। हाणे सिंधीअ में जुमिले में कामा हितां था ॾियूं, अंग्रेज़ीअ में थी हीअं थिए त असां हुनखे सुबतो करे छॾियो, क्वेश्चन मार्क खे असां उल्टो करे छॾियो, हीअ साॻी रखीसूं हिननि खे साॻियो रखियोसीं। हाणे हिननि पर पोइ हिननि खे छहनि खे सॾियो वियो इब्तिदाई निशानियूं, बीहक जूं इब्तिदाई निशानियूं, ऐं ॿियूं अची वियूं सानवी। प्राइमरीअ खां पोइ सानवी तालीम थींदी आहे न, सानवी माना सेकेंडरी। हाणे सानवी निशानियूं ऐं टियूं आहिनि मुरकिब निशानियूं। छो त अॻिते रुॻो बीहण वारो मसइलो कोन हो, हिननि में त माण्हू किथे बीहे थो। मिसाल थोरो दम मूं तव्हांखे ॿुधायो त मसलन थोरो दम उते इस्तेमालु कबो जिते ॿी का बि निशानी इस्तेमालु न कबी। वण, ॿूटा, गाह, हाणे या नूरमन, सलीम, अनवर ऐं ॿिया छोकिरा स्कूल आया। हाणे हिते असां हर ॿार खे धार, मिसाल नूर अहमद, अहमद सलीम थी सघे पियो, जेकॾहिं कामा न ॾींदासीं त अहमद सलीम थी वेंदो, हा, या सलीम अनवर थी वेंदो, कामा न ॾींदासीं माण्हू मुंझी पवंदो। तंहिं करे नालनि खे धार करण लाइ हिकिड़ो उते उहो उते कमु आणिजे। ॿियो, जिते ॻाल्हाइण वारो थोरो बीहे, असां हली पोइ अॻिते वधी कोशिशि कंदासूं त स्टेशन ते पहुचजे। हाणे हली खां पोइ ॾिनासूं, अॻिते वधी खां पोइ कामा ॾिनीसूं, माण्हू जिते थोरो वक़्फ़ो या साही करे थो उते बि उनखे इस्तेमालु कबो। हाणे मिसाल हिकिड़ो मिसाल थो मां ॾियां, आउं कराची वेंदुसि ऐं जल्दी मोटी ईंदुसि। कल्ह शाम इसहाक आयो ऐं किताबु खणी वियो। हाणे जिते ऐं हूंदी उते कामा न ॾिबी, ठीकु आहे, पर किथे किथे ऐं खां पोइ बि कामा ईंदी आहे। उहो सिर्फ़ु उते ईंदो आहे जिते ख़्याल खे मोड़ अचे। हाणे मिसाल जुमिलो हिकिड़ो आहे, हू हैदराबाद वियो ऐं नुमाइश ॾिसी मोटियो, हू कराची वियो ऐं मोटर जे हादसे में मरी वियो। हाणे हू हैदराबाद वियो ऐं नुमाइश ॾिसी मोटी आयो, इहा आम ॻाल्हि थी वई, तंहिं करे इन में कामा न ईंदी। पर हू कराची वियो ऐं हादसे जो शिकार थी वियो, ॿ वाक़िया आहिनि। हू त वञी ऐं मोटण आहे न। हाणे कराची मरण लाइ त माण्हू कोन वियो न, कराची वियो अपार लाइ के बीमार खे हू कराची वियो कामा ऐं हादसे जो शिकार थी वियो। हाणे हिते ख़्याल खे मोड़ अची वियो। हू वियो वियो मरण लाइ त कोन वियो न, पर हाणे हिते वाक़ियो थी वियो ऐं हादसो थी वियो। हाणे हिते जेका कामा ईंदी उन जे आॾो ईंदो। मिसाल हू दुकान ते आयो, 10 रुपए जा भुॻड़ा वरिताईं ऐं महांगाईअ जूं शिकायतूं कंदो वियो। हाणे हिते ऐं महांगाई, छो त भुॻड़नि वठण सां महांगाई जो तसवुरु न आहे, पैसा खणी वियो हुनखे भुॻड़ा वठणा आहिनि। पर अॻे महीने में मिलिया 5 रुपए में साॻा भुॻड़ा, हींअर मिलिया 10 में। हाणे हिते छा थियो, ऐं महांगाईअ जी शिकायत कंदो वियो। हाणे ख़्याल खे मोड़ अची वियो त अहिड़े हंधि ऐं जे अॻियां कामा ॾिबी।
न त हर जुमिले में कान ॾिबी। जिते अहमद ऐं सलीम घुमण विया ते कामा कान ॾिबी। आऊं आयुसि ऐं अची मोटी वियुसि, हिते कामा कान ॾिबी। छाकाणि आयुसि मोटणो पियो मूंखे। हाणे इहो थियो हिन कामा जो इस्तेमालु। हाणे इन खां पोइ अचे थो दम, अधु दम। हाणे तव्हां ॾिसंदा आहियो त कॾहिं कॾहिं असीं लिखंदा आहियूं त के शयूं तरतीब वारे ॾिबियूं आहिनि। मिसाल असां हिकिड़ो मिसाल था लिखूं, असांजे मुल्क में टे बुनियादी ख़ामियूं आहिनि। हाणे कहिड़ियूं? सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, अमुन अमान जो बिगाड़, करप्शन में करप्शन में वाधि। हाणे हिते जॾहिं सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, वरी ॿी हिते ई ॾिबी। हाणे इन खां पोइ अमुन अमान जो बिगाड़ हिते बि हीअं ॾिबी। ऐं जेकॾहिं अञा टियों वधाइबो तॾहिं बि ॾिबी। वरी चोथों ईंदो, जिते ऐं ईंदी त इन खां पोइ ऐं ईंदी। हीअ अॼुकल्ह इस्तेमालु घटि थिए थो, पर हाणे मिसाल हीअं असीं नंबर नथा ॾियूं। सुठी गवर्नमेंट जो न हुअणु, अमुन अमान जो बिगाड़ ऐं करप्शन में वाधि। जेकॾहिं हिकिड़े ई जुमिले में लिखंदासूं त हीअ ॾेई माना ही टे जुदा सूरत हालूं आहिनि, त उते असां हिन जो इस्तेमालु कंदासूं ऐं हिते हीअ कामा जेका आहे न ॾींदासूं। छाकाणि हिते टे सूरत हालूं आहिनि या 5 सूरत हालूं आहिनि, त उते असां हिन क़िस्म जी सूरत ॾींदासूं। ही सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं ही कोलन जेको आहे, मसलन असांजे मुल्क में 3 बुनियादी ख़ामियूं आहिनि। ही 2 ॿुड़ियूं ॾिबियूं। हाणे कॾहिं कॾहिं हिकिड़ी हीअं बि ॾिबी हुई अॻे पुराणे ज़माने में, हाणे इहा शइ घटिजी वई आहे। हाणे ही सिर्फ़ु ओड़नि हंधनि ते ईंदो जिते हिन खे असां हिसनि में विराईंदासूं। या ॿियो तरीक़ो इहो आहे त जॾहिं ॻाल्हाइण वक़्तु मूं चयो तूं छो न आएं। हाणे हिते ॾींदासूं हीअं, ऐं ही मुंहिंजा लफ़्ज़ ईंदा कामाउनि में। हाणे इहो दम जी निशानी उते ॾिबी, जीअं अंग्रेज़ीअ में बि हूंदो आहे ऐं सिंधीअ में बि हूंदो आहे। त मूं चयो, उन खां पोइ ॿुड़ियूं, पोइ ॾिंगीअ में जिते जुमिले खे इस्तेमालु कबो आहे उते दम जो इस्तेमालु कबो आहे। ऐं पूरो दम जेको थींदो आहे, पूरो दम माना फुल स्टॉप। जिते बि जुमिलो ख़तमु थियो उते फुल स्टॉप ॾिबो। हीउ छोकिरो आहे, फुल स्टॉप। आऊं घर वञा थो, फुल स्टॉप। तूं हेॾां अचु, फुल स्टॉप। उनखे यानी अजब वारी सूरत नथा ॾियूं। को बि जुमिलो किथे बि ख़तमु थियो, सभ खां आसान जेका निशानी हीअ आहे। इन खां सवाइ जुमिलो कंप्लीट न थींदो। तंहिं करे इहा सवली आहे। ही जेको आहे दम, मिसाल ज़ालिम पुलिस वारे कामोरे ऐं कारखानेदार लाइ वटिसि हिकु ई जुमिलो हो। मिसाल हिकिड़ो माण्हू आहे, शाइर आहे, अदीब आहे,
या वॾेरो हिकिड़ो हारी आहे या को बि माण्हू कामोरे ऐं वॾेरे लाइ हुन वटि हिकु ई जुमिलो हो कुते जा फर। मिसाल हाणे ही लफ़्ज़ ॾिबा हिन में हिते ॾेई पोइ हुन जा लफ़्ज़ लिखबा। फलाणे वॾेरे लाइ हुन वटि हिकिड़ो ई तकियो कलाम हो बबड़ियूं फलाणो। हाणे जिते इन क़िस्म जी सूरत हाल ईंदी पोइ हुनखे ॾिंगीअ में बंदि कबो, उते ही निशानी ॾिबी ही दम वारी। हाणे ही आहिनि पहिरियूं 4 जिन खां सवा का बि तहरीर सही न थी सघे। हाणे उन खां पोइ सेकेंडरी जेके आहिनि, ऐं इन में हिकिड़ी ॿी शइ आहे जेका तव्हां किताब जॾहिं ॾिसंदव को बि या मज़मून ॾिसंदव। हाणे ही मज़मून ही जुमिलो पूरो ही पूरी इबारत हिते ख़तमु थिए थी। हाणे वरी ॿी इबारत जितां शुरू कबी इनखे चइबो आहे पहिरा। सिंधीअ में बि पहिरा, अंग्रेज़ी में बि। हाणे त वरी अंग्रेज़ीअ में छा चयो अथनि त ही जुमिलो लिखी सिटूं लिखी थोरी विथी छॾे ऐं पोइ वरी कंदा आहिनि इहा। हाणे उन में हिन में छा थींदो आहे त जुमिले में जेकॾहिं 5 पहिराऊं आहिनि त माना 5 सिटूं तव्हां छॾियो। हाणे माण्हू सम्झंदा आहिनि त हीअ ख़ूबसूरत इहा अॼुकल्ह कंप्यूटर ते कंदा आहिनि, पर अॻे छा कंदा माण्हू पने जो बि हिसाबु कंदा। हाणे जॾहिं तव्हांजी हितां जुमिलो शुरू थिए थो हितां त ॿी सिट पंहिंजी हितां थींदी। हाणे जिते मिसाल ख़तमु थी वियो, मिसाल हिते ई ख़तमु थी वियो, हाणे नई पहिरां थी त माना हितां शुरू थींदी। त तव्हांजो ही हेतिरियूं 5 निशानियूं वधि में वधि हेतिरे में ईंदियूं। हू जॾहिं त 5 सिटूं तव्हांजूं वेंदियूं जेकर विच में विथी करे अॼुकल्ह छपींदा, पर ही पहिरां जेका आहे हर इबारत खां पोइ पहिरां थींदी आहे। जिते तव्हांजे जुमिले जो पहिरियों सेटअप ख़तमु थींदो उतां पहिरां थींदी। हाणे इन खां पोइ ॿियूं जेके बुनियादी मूं तव्हांखे ॿुधायो सेकेंडरी जेके आहिनि उन में आहिनि लीक। इनखे अंग्रेज़ी में चवंदासूं डैश, ठीकु आहे। ॿी वरी थींदी आहे ॻंढींदड़ लीक। ही थोरी वॾी थींदी आहे, इनखे हाइफन चइबो आहे। इनखे छा चवंदा आहियूं अंग्रेज़ीअ में हाइफन। लीक ऐं हाइफन में थोरो फ़र्क़ु आहे। ऐं टी आहे ॾिंगियूं। अंग्रेज़ीअ में छा चवंदासूं ब्रैकेट्स। हाणे ही कीअं थींदियूं आहिनि, हिननि जा वरी 3 क़िस्म आहिनि। हिकिड़ी ही, ॿी ही ऐं टी ही। हिनखे चइबो नंढियूं ॾिंगियूं, हिनखे विचियूं ॾिंगियूं ऐं हिनखे वॾियूं ॾिंगियूं। हाणे ही जेके ॾिंगियूं हाणे हिननि में लीक ॻंढींदड़ लीक। हाणे मिसाल ही ख़्याल जे इज़हार जे सिलसिले में वॾो कमु कंदी आहे। मिसाल हूअ जेका वॾी ॿोॾ आई हाणे हिते तव्हां वज़ाहत सां ही वॾी ॿोॾ आई कहिड़ी 2010 वारी। उन में मुंहिंजो घर ॿुॾी वियो। हाणे मिसाल हूअ जेका वॾी ॿोॾ आई उन में मुंहिंजो घर ॿुॾी वियो, जुमिलो इहो बि सही आहे, पर हाणे थोरो वाज़े करे लिखणो आहे। कहिड़ी ॿोॾ 2010 वारी। हाणे ही जेकर वज़ाहत करबी त उते इन क़िस्म जी जेका आहे निशानी ॾिबी आहे। या वरी हिकिड़ो ॿियो मिसाल आहे मगर हूअ अॼु नए रंग में हुई डैश डैश न पर ही डैश। मगर हूअ अॼु
नए रंग में हुई डैश समाज लाइ फ़ख्र जो कारण हुई। हाणे हू नए रंग में कहिड़ो नओं रंग? समाज लाइ फ़ख्र जो कारण हुई। त इते इहो डैश ॾेई ख़्याल जी अहमियत खे ज़ाहिर कबो आहे। ऐं तंहिंखां पोइ ॻंढींदड़ लीक छा थींदी आहे? मिसाल असांखे मुरकिब लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। मिसाल नेणनि आगुर ते, नेणनि आगुर ते। हाणे नेणनि आगुर, नेणनि जो आगुर, जो लफ़्ज़ कोन था ॾियूं। नेणनि जो आगर माना अखियुनि जो आगंद, या रंग रती लहर, रंग रती, पर अञा लहर बि लफ़्ज़ था विझूंसि, रंग रती लहर। हाणे जेकॾहिं हीउ कढी बि छॾींदासीं त को फ़र्क़ु नथो पए। अॼुकल्ह लफ़्ज़ मुरकिब ठही जॾहिं वञे थो त पर नेणनि आगुर ते जेकॾहिं हीअं बि लिखंदासीं तॾहिं बि कमु हलंदो। पर ज़ाहिर करिणो आहे मुरकिब लफ़्ज़ खे त इहा जेका आहे सो निशानी ॾियणी पवंदी। या माशी, हाणे हिकिड़ो माण्हू माश सम्झे थो, इमरानी इल्म साॻियो लफ़्ज़ आहे, पर उनखे थोरो वाज़े करण लाइ असां डैश ॾेई इमरानी इल्म, समाजियात, सोशलॉजी, या रेडियो जी थींदी आहे बरकी रेडियाई लहर। त ईअं मुरकिब लफ़्ज़ ठाहिण लाइ या नए ख़्याल जेको हीउ पहिरीं आहे ही नंढी लीक कयो त ख़्याल थो ॾिजे, पर हीउ जेको मुरकिब लफ़्ज़ ठाहिण लाइ हीअ शइ कमु ईंदी आहे। हाणे ॾिंगियूं, हिन सिंध जी तारीख़ में हिन सिंध जी तारीख़ में 4 सदियुनि जो ज़िक्र आहे। हाणे उनखे थोरो वाज़े करण लाइ असीं ॾिंगीअ में लिखंदासीं 1550 खां 1500, 1600, 1700, 1800, 4 ही माना 4 सदियूं थी वियूं। छो त हिन मां 50 खुटे थो ऐं हिन में वधी थो, माना लॻभॻि 4 सदियूं थी वियूं। त हाणे जेकॾहिं का वाज़े शइ करे लिखी विया, पर लिखिजे त हिन सिंध जी तारीख़ में 4 सदियुनि जो ज़िक्र आहे, तॾहिं बि सही आहे। पर ॾिंगीअ में असीं उनखे वाज़े कंदा। ऐं ही ॾिंगियूं छा में कमु ईंदियूं आहिनि? हिसाबनि में। ठीकु आहे। ऐं वॾियूं ॾिंगियूं जेके आहिनि, मिसाल हिकिड़े माण्हू लिखियो आहे, आऊं जॾहिं ॼाउसि तॾहिं ॻोठ जो को ॿार कोन पढ़ंदो हो। हाणे सम्झो त अब्दुल वाहिद आरीसर थो लिखे, आऊं जॾहिं ॼाउसि तॾहिं ॻोठ जो को बि ॿार कोन पढ़ंदो हो। हाणे मां जॾहिं हुनखे एडिट थो कयां त हाणे आरीसर कॾहिं ॼाओ, हाणे छा त उनजी बायोडेटा ते लिखी कान पई आहे। आऊं जॾहिं हुनखे एडिट करे वरी छपरायां थो त हिन में वॾी ॾिंगीअ में लिखी छॾींदुसि 1940। त जीअं पढ़ंदड़ खे ख़बर पए त आरीसर ॼाओ हो 1940 में। त एडिट करण वक़्तु कॾहिं कॾहिं के मिसाल हिन दौर में, हुन ज़ालिम जे दौर में, हाणे ज़ालिम ज़ियाउल हक़, परवेज़ मुशर्रफ कहिड़ो, त उहो एडिट करण वक़्तु उहो लिखी छॾियोसीं ज़िया जे दौर। हाणे ही वॾी ॾिंगी एडिट करण वक़्तु या ॻाल्हि खे लेखक पारां न, पर ॿियो को उनखे वाज़े करे त उहो वॾी ॾिंगीअ में लिखिबो।
जेको असुल लेखक न लिखियो आहे, हाणे असां वज़ाहत करणु लॻूं। हीअ ॾिंगी त पाण लेखक लिखे थो, त हीअ ॾिंगियुनि जो इस्तेमालु आहे, त हीअ सिर्फ़ु हिसाबनि में इस्तेमालु थींदी आहे, ऐं हीअ ॻाल्हि खे ज़ाहिर करण लाइ थींदी आहे, ऐं हीअ एडिट करण लाइ वक़्तु थींदी आहे। त हिकिड़ी लीक थी, ॿी थी हाइफन, ऐं टी थी ॾिंगियूं। हाणे सुवाल जी निशानी, जिते बि को सुवालु हुजे, तूं केरु आहीं, क्वेश्चन मार्क, तूं किथे वेठो आहीं, क्वेश्चन मार्क, तूं छा पियो करीं, क्वेश्चन मार्क, ठीकु आहे। अफ़सोस, सूमर जी भूरी ॿिली मरी वई। हाणे हिते अफ़सोस में अजब रुगो हिकिड़ी अजब वारी जेको आहे न, अफ़सोस, ॾुख, ख़ुशी, सॾु, ओ अहमद हेॾां अचु। हाणे ओ हिते ॾिनोसीं, या हिनखे करे छॾियो ओ अहमद हेॾां अचु आख़िर में, ठीकु आहे। सुवाल मिसल हाय हाय, भले भले, तो सुठा कपिड़ा, हाणे त भले भले खां पोइ ॾिबी अजब निशानी। हाय हाय, सूमर जो कुतो मरी वियो, नूरल जो घोड़ो मरी वियो, हाय हाय खां पोइ असां अजब जी निशानी ॾेई छॾी। त जिते अहसास, फीलिंग्स, अफ़सोस, ग़म, ख़ुशी, अजब जो इज़हार हूंदो, उते अजब जी निशानी साइन ऑफ एक्सक्लेमेशन ॾिबी। जिते सुवाल थींदो उते क्वेश्चन। हाणे इन्हनि निशाननि ॾियण सां छा थो थिए, त असां जूं लिखड़ियूं जेके आहिनि से ख़ूबसूरत ऐं वणंदड़ थियनि थियूं। अञा हिकिड़ियूं टियूं आहिनि जेके मुरकिब निशान, मसलन इंटू इन्वर्टेड, कामाउनि में बंदि। हाणे हिकिड़ियूं थींदियूं आहिनि अकेलियूं कामाऊं, ऐं ॿियूं थींदियूं आहिनि ॿिटियूं। सूमर चयो बबड़ियूं त ॾिंगीअ में, जेकॾहिं सूमर चयो त लिखियोसीं त पोइ असांखे उन, पर सूमर चयो नूरल स्कूल कोन ईंदो, त हिते ई ईंदासूं। हाणे कॾहिं कॾहिं वरी छा थींदो आहे, माण्हू जुमिलो ॻाल्हाईंदो आहे, जुमिले में जॾहिं ॿिए जा अखर माण्हू वरजाए। उस्ताद ॻाल्हाईंदे शाह जो बेत ॾिनो, हीअ नंढी कामा, साईं सदाई करे मथे सिंध सुकार पूरो करे कामा। उस्ताद ॻाल्हाईंदे शाह जो बेत ॾिनो, साईं सदाई करे मथे सुंग, ऐं उनजी माना ॿुधायई। हाणे ॿिए जा दोहराया लफ़्ज़, सूमर असांखे ॿुधायो त नूरल पंहिंजे पीउ लाइ चयो त हुन मरण वक़्तु चयो त मुंहिंजी ही मिल्कियत सभिनी, त मुंहिंजी ही मिल्कियत खे जेको आहे न उनमें हीअं न ॾिनो, उनखे हिकिड़ी कामा में बंदि कंदो। छो त ॿिए जा दोहरायल लफ़्ज़ जॾहिं तव्हां विच में कमु आणींदो त उन में ही हिकूटियूं जेके आहिनि से कामाऊं ॾिबियूं। इनखे चइबो आहे इन्वर्टेड कामाज़ सिंगल, ऐं ही थींदियूं इन्वर्टेड कामाज़ डबल, ॿिटियूं कामाऊं ऐं हू थियूं हिकूटियूं कामाऊं। हाणे ॿियो हिकिड़ो ईंदो आहे हायटस, उनखे चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में, ऐं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं बुड़ी बुड़ी। तव्हां ॾिसंदव न लिखड़ियुनि में ईंदो आहे बुड़ी बुड़ी बुड़ी। हाणे इहो छो, हिकिड़ो माण्हू बीमार आहे, हाणे उहो ॿिए खे तबियत थो पुछाए, अदा जी तबीअत ख़राब आहे। हाणे हिते तव्हां ही कामाऊं ॾींदो, इहे डैश डैश डैश। हाणे माना या ऐसा उहो ॻाल्हाए थो, किस्तुनि में थो ॻाल्हाए पियो, उते कामाऊं ॾींदो। ॿियो ही कामाऊं किथे किथे जुमिले खे अणपूरो छॾिबो आहे त उते बि ॾेई छॾिबियूं आहिनि, त माना हिन खां वधीक अॻिते कुझु ॻाल्हाए थो। हिकिड़ो इहो त झले झले वक़फ़े वक़फ़े सां जिते ॻाल्हाइजे, ऐं ॿियो किथे अणपूरी शइ छॾे ॾिजे। मसलन हू सोचींदो रहियो हीअ दुनिया ऐं समाज जा बदनुमा दाग़, मगर डैश 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 संदसि दिलि बीहजी वई, मगर संदसि दिलि बीहजी वई आहे। हा ए हा
डैश 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 ए ग़रीब मूं तोखां भीख पिनी डैश 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 भीख डैश 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 तो छा ॾिनो डैश 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 तुंहिंजो माल मताए हयात डैश डैश तुंहिंजो सभु कुझु डैश डैश दिलि ऐं ईमान सां डैश डैश सभु कुझु त हाणे ईअं जेको माण्हू ॻाल्हाए थो त उन में कॾहिं कॾहिं इहो जुमिलनि में या रोके रोके माण्हू पंहिंजा अहसास ज़ाहिर कंदो आहे उते इहे अक्सर माण्हू खण 8-10 करे चवंदा आहिनि इहो ग़लति तरीक़ो आहे उसूलनि टे ॾियणु खपनि उसूल आहे त 3 में ॿुड़ियूं ॾियणु खपनि माण्हू पोइ 8-8 बि ॾेई छॾींदा आहिनि 10-10 वॾो वक़फ़ो आहे त उन में तव्हां वधाए सघो था मिसाल बीमार आहे उन जे में वॾो वक़फ़ो अची थो वञे लफ़्ज़नि में त उते तव्हां वधीक पर घटि में घटि 3 इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं 2 ॿुड़ियूं ऐं लीक उहो त तव्हांखे ॿुधायमि त ही दम वारी साॻी माना थियूं ॾियनि ठीकु आहे ऐं फुल स्टॉप जो हिकिड़ो हिन जो ॿियो हिकिड़ो कमु अथव मिसाल पाण सां लिखूं ही MA पास आहे हिते अक्सर हीअं लीक ॾींदा आहिनि लीक ग़लति आहे MA हीअं लिखिबो ऐन काफ शेख अलामा आए काज़ी GM सैयद माना ग़ुलाम मुर्तज़ा ऐं मोहम्मद शाह सैयद इमदाद अली इमाम अली काज़ी अब्दुल कादिर न हू कादिर बख्श आहे नालो छा हुओसि इनकाफ शेख जो अब्दुल कादिर बख्श शेख त ही फुल स्टॉप हिननि ॻाल्हियुनि में वेंदो आहे त इहे बीहक जूं कुझु निशानियूं आहिनि जेके करे असीं पंहिंजे लिखणीअ में मज़मून में इस्तेमालु कंदासूं त असांजूं लिखणियूं बहितर थींदियूं ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका मां हिननि खां वधीक तव्हांखे ॾियां त अॼुकल्ह असांजे ॿोलीअ में बिगाड़ पियो थिए मिसाल असीं उर्दू बि पढ़ूं था अंग्रेज़ी बि पढ़ूं था जेको अंग्रेज़ीअ मां तर्जुमो करे थो उहो बिगाड़ घटि करे थो छाकाणि त उहा असांजी ॿोली न आहे पर उर्दू असां वटि आम आहे हाणे असां उर्दू मां तकिड़ो जॾहिं तर्जुमो कयूं था त ॿोली ग़लति इस्तेमालु करे था वञूं हाणे उर्दू में छा आहे त दिलि जहिड़ी नरम शइ उहा आहे मुज़क्कर किताब जो कंहिंजे हणो मथे में त मथो फाटी पएसि उहा आहे वरी मोनिस मेरी किताब अच्छी है हाणे असीं चवंदा मुंहिंजो किताब सुठो आहे हू चवंदा मेरा दिलि अच्छा आहे बाबा मुंहिंजी दिलि नरम शइ आहे हर ॿोलीअ जो मिज़ाज पंहिंजो आहे हुननि जो इहो आहे मौसम अच्छा आहे हाणे असीं लिखंदासीं मौसम सुठो आहे ग़लति आहे असांजो थींदो मौसम हुजे मुंद हुजे या रुत टिनी जी माना साॻी आहे 3 मोनस आहिनि सिंधीअ में पर उर्दूअ में मौसम मुज़क्कर आहे उन्हनि मुंद रुत आहे ई कान हुननि वटि मुज़क्कर आहे त हाणे इहे जेके ग़लतियूं थियनि थियूं हाणे इन में मां तव्हांखे हिकिड़ियूं 5-8 जेको ख़ासि करे बिगाड़ो असां वटि थिए थो उन्हनि जो मां कुझु मिसाल असां कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं हिकिड़ियूं जमा वाहिद में ग़लतियूं कंदा आहियूं माना हिकिड़ी शइ उर्दूअ में अरबीअ में मज़मून मज़ामीन ठीकु पर सिंधीअ में इहो कोन लिखिबो हिन में लिखिबो मज़मून असां ज़बर सां जम गुल ठीकु आहे खट ज़बर वारो जेको हूंदो उनखे ऊं सां मिलाइबो खटूं कारूं हाणे असां वटि हिकिड़ा पंहिंजा तरीक़ा आहिनि हिकिड़ा मिसाल मुज़क्कर मोनस में बि फ़र्क़ु थिए थो असां वटि मिसाल भाउ थोरो फ़र्क़ु भाउ र
भेण भेणू। हाणे हिते ही तरीक़ो नथो थिए। माउ माऊं, पर माउर बि थींदो, मायरूं बि थींदो, माउर बि थींदो, मायरूं बि थींदो। ठीकु आहे। हाणे धी ॿुधो, धीउ ही ॿई इस्तेमालु थींदो आहे। धीउ ऐं माउ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ज़बर सां बि इस्तेमालु करे सघूं था, ज़ेर सां बि। लाड़ वारो घणे भाङे धीअ चवंदो, असीं चवंदा आहियूं हीअ मुंहिंजी धीउ आहे, विचोले वारा। हाणे इहो असांजे लहजनि ते मुनहसरु आहे, पर ग़लति कोन्हे।